सिंध पुलिस की आला क़यादत के हिकमत अमली सबब सखर में ॾोही वारदातुनि ते पहिरियां खां वधीक कंट्रोल थियो आहे। ए सेक्शन थाणे जी हदुनि में पुलिस ऑफिसर तोड़े जवान समाजी बुराइनि जे ख़ात्मे लाइ 24 कलाक अलर्ट आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं शहीद अब्दुल मालिक कमांगर थाणे ए सेक्शन ते मुक़रर SHO अब्दुल ख़ालिद लाहिरी पंहिंजे ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हिन वधीक चयो त पूरे मुल्क में अमन अमान वारी सूरत हाल ख़राब आहे, पर सखर में मुक़रर SSP सिंगार मलिक नौजवान ऐं दिलेर ऑफिसर आहे। DIG सखर जावेद सुनारो जसकानी बि बहितरीन ऑफिसर आहे, जिन जी हिकमत अमली ते अमल कंदे पूरे ज़िले में ॾोहनि ते कंट्रोल थियो आहे। SHO ख़ालिद लाहिरी जो चवणु हो त ए सेक्शन थाणे जी हदुनि में मंशियात जे विकिरे ते ऐं ॿियनि समाजी बुराइनि ते कंट्रोल करण लाइ कार्रवायूं तेज़ कयूं आहिनि, जे सबबि पहिरियां खां वधीक कंट्रोल थियो आहे। हुन चयो त कंहिंखे बि का शिकायत हुजे त राब्ते में अचनि, शहरियुनि खे तहफ़ुज़ ॾियणु असांजे फ़र्ज़नि में शामिल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।